त्योहार मल्हाए रहिया आहिनि। कंडो आदम जे हिसाब सां बहितरीनु प्रोग्राम थिया आहिनि। काफ़ी हज़ारनि जी तादाद में सिंधियुनि जेको आहे शुरू ॾिनो आहे त सिंधी आहियूं, सिंधी क़ौम आहे, ॿिया क़ौम आहे, पंहिंजी क़ौम ॿिया क़ौम जो शुरू ॾिनो आहे जेको आहे सिंध एकता तहत ॾिसो तव्हां थींदो आहे बहितरीनु क्वालिटी इंतिहाई मोहबती माण्हू, इंतिहाई निकराबाद जी तव्हां ॾिसो इंतिहाई मोहबत सां जेके आहिनि रेडी लॻे पई निकनि ॿारनि जी सिंध जी सकाफ़त, सिंध जो मेलो, सिंध जे हवाले सां इंतिहाई बहितरीनु प्रोग्राम। तमामु बेस्ट, तमामु सुठो तव्हां ॾिसो कंडो आदम में जेका रैली सिंधी हुन जे हिसाब सां तमामु बहितरीनु, तमामु बेस्ट जेके ॿारनि जूं मोहबतूं ॾिसो, वॾनि जूं मोहबतूं सन सां ॾिसो कंडो आदम जी जेका आहे उहो बहितरीनु बेस्ट जेका आहे सुठे नमूने सां जेका आहे उहा रेली निकिती आहे। हज़ारनि जे माण्हू तइदाद में सिंधी जेके आहिनि उहे गॾनि हज़ारनि जी तइदाद में हज़ारे कंडो आदम में सकाफ़त ॾियारे हज़ारनि जी तइदाद में सिंधी गॾु थिया आहिनि ऐं हज़ारनि जी तइदाद में मोहबतनि जो मेलो आहे। मोहबतनि जो मेलो आहे हुन में लखे माण्हू हज़ारे माण्हू सिंध पंहिंजी सकाफ़त जो जेको आहे त्योहार इंतिहाई जोश ऐं जज़्बे सां मल्हाइनि पिया।